लीडर टीवी में हिकु दफ़ो ॿीहर भलेकार साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो जेको तव्हां चयो थे त LMC में सिपाफ न हुई ठीकु आहे हुकूमत हुई भुट्टे साहब जी त भुट्टे साहब जो उते ज़रूरु पेच वर्क त हूंदो न स्टूडेंट्स में ऐं उनजी तंज़ीम में उहो छो कोन हो बिल्कुलु हो एज़ ज़ियाउल हक़ टुक ओवर सब पॉलिटिकल पार्टीज़ बैन थियूं ऐं तव्हां सिपाफ में पोइ आया आहियो मां सिपाफ में पोइ आयो आहियां मां कंहिं शइ में कोन हुउसि मूंखे कंहिं बि सियासी पार्टी सां तालुक़ु कोन हुयो पर इहे पार्टियूं सभु बैन थियूं स्टूडेंट यूनियन सभु बैन थियूं तव्हां हाउस जॉब कयो न हाउस जॉब मां अञा बि LMC में आहियां मां LMC जो स्टूडेंट आहियां हिते when Zia took over and Zulfikar Ali Bhutto के फांसी अचे थी I am still in LMC 79 yeah I am still in LMC मुंहिंजी ग्रेजुएशन 82 जी ओके सो पोइ जेको आहे सो 8 साल थिया 7 साल त लॻा डेफिनेटली उन में साल खनि त बंदि हुयो असांजा 2 साल बंदि हुआ ऐं हू कराची में सिर्फ़ु 5 सालनि में पूरा कंदा असां इहो ॾिठो असां सां विधन हुई बैच ऑफ दिस ईयर ग्रेजुएटेड इन दिस ईयर सो ऐं उहा 82 में तव्हां कई ڈاکٹري पोइ हाउस जॉब छा में कयो मेडिसिन एंड सर्जरी 6 महीना मेडिसिन 6 महीना सर्जरी आलमाणी साहब वटि ऐं राजा साहब वटि जेके सुञाणनि तव्हां भुट्टे साहब जी जॾहिं बाक़ाइदे एग्ज़ीक्यूशन आई सुप्रीम कोर्ट खां पोइ हुनखे 4 मार्च 79 अप्रैल 79 ते त तव्हां मुज़ाहिरनि में तॾहिं गिरफ़्तार थिया या उन खां अवल थिया आहियो मां 2 दफ़ा गिरफ़्तार थियुसि हिकिड़ी दफ़ा जेको आहे सो जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फांसी आई मार्च 78 हाई कोर्ट या फांसी आई 79 अप्रैल 79 हा व्हाट ईयर वाज दैट 79 हा उहो हूंदो तॾहिं रेस्ट थियासीं उन खां पोइ जेको आहे सो यंग ڈاکٹرز एसोसिएशन ठाहीसीं असां MRD जी मूवमेंट पे हली हाणे असीं डॉक्टर थी आहियूं असांखे कुझु करणु खपे छा कयूं कीअं पार्टिसिपेट कयूं त यंग ڈاکٹرز एसोसिएशन ठाहीसीं ऐं हुते भुख हड़ताल ते हुतां अरेस्ट कयो सो LMC मां भुट्टे साहब खे फांसी आई त जेको आहे सो हैदराबाद में हिकिड़ो जुलूस कढाईसीं औरतुनि जो जुलूस उन में भेणूं बि हुयूं मदर्स एंड एवरीबडी त उन में इहो जेको कराची होटल हैदराबाद जी उन जे साम्हूं पियो लंघूं इहो जुलूस वञे पियो ऐं फ़ौजी आहिनि पोयां अॻियां फ़ौजी आहिनि पोयां पुलिस वारा आहिनि काफ़ी थोरा माण्हू हुयासीं मुंहिंजे ख़्याल में 100 खनि हूंदा हुआसीं त उन में या ख़बर हुई त जे मर्दनि जो जुलूस हूंदो त सभिनी खे ॿधी वेंदा हलिया सो शील ठाहीसीं सो हुते जेको आहे सो छोकिरा हुया कोई जज़्बाती थी विया हलिया सो हुतां अरेस्ट थियूं कैंटोनमेंट थाणे में रखियूं बाबू मोचड़ा ॾींदो हो पर ज़िंदगी में एतिरा मोचड़ा टॉर्चर बाक़ाइदे 5 बजे को गिरफ़्तार कयो ऐं 5 बजे खां वठी राति जो 12 बजे ताईं कैप्टन हकानी कैप्टन हुयो मेजर हुयो I've never had I thought I'm going to die that day पर बहरहाल सर्वाइव्ड ऐं तव्हांखे जीअं पहिरीं ॿुधाइनि त आलमाणी साहब अची छॾाए वियो हलियो ऐं देन ॿिए ॾींहं ते पेश थियासीं पंहिंजो DMLA MLA छा हूंदो हुनजो DMLA डिस्ट्रिक्ट ते ॾाढियूं ॻाल्हियूं ॾिनी ॾाढी बेइज़ती कई I mean these people just absolutely ज़न दुख्तर ॻाल्हियूं समरी मिलिट्री कोर्ट में आयो हींअर समरी मिलिट्री कोर्ट में पर अगेन आलमाणी साहब जे करे छॾिनी ऐं पोइ डॉक्टरी कईसीं पोइ पास थियासीं पास थियण खां पोइ हाउस जॉब कईसीं हाउस जॉब खां पोइ जीअं मूं ॿुधायो त सभु दोस्त हलिया विया ऐं मूंखे चयूं त हल ऐं मूं चयो त न मूंखे कोन्हे वञिणो उहो जवाबु छो ॾिनो तव्हां
इहा पॉलिटिकल एक्टिविज़म ऐं मूं सोचियो त आई बिलोंग हियर, मुंहिंजो कमु हिते आहे। तॾहिं हिते सिंध दाख़िल थी ऐं सिंध बाक़ाइदा दाख़िल थी वई, सिंध बाक़ाइदा दाख़िल थी वई। भुट्टे साहिब जे क़त्ल वधाई। हा, उहो त मूं चयो न त अजीब क़िस्म जी नेशनलिज़म हुई, डिस्टोर्टेड नेशनलिज़म हुई, खां घणी ख़बर कोन पवंदी, पर इहा ख़बर असांखे पई पए त असां सां ज़ुल्म थियो आहे, बाक़ाइदा असां सां ज़ुल्म थियो आहे। वी वर फेडरलिस्ट, वी वर, असां जेको आहे सो पाकिस्तानी हुयासीं पर सिंधी हुयासीं, प्राउड टू बी सिंधीज़। त ऐं बाय द वे आई अटेंडेड द सेशन जंहिंमें सिंध असेंबली में लैंग्वेज पास थियो। आई वॉज इन द असेंबली, उन ज़माने में फुफी वठी वई, उन वॾो इम्पैक्ट कयो। त मूं पुछियो उन खां त ॻाल्हि ॿुधो, सिंध में सिंधी लैंग्वेज ऑफिशियल कोन्हे छा? हीअ बिल पिया पास कनि? जी हा, सिंध में कोन्हे। त उन ज़माने में उहो लैंग्वेज, ऐं मूंखे उहो बि यादि आहे, उहे रॉइट्स यादि आहिनि, उर्दू का जनाज़ा है बड़ी धूम से निकले एंड ऑल दोज थिंग्स। उन सभु ॻाल्हियुनि इम्पैक्ट कयो। जोग शरीफ़ में नौकरी कईसीं। अच्छा, तव्हां वरी पोइ सरकारी नौकर थियो, मेडिकल ऑफिसर, पब्लिक सर्विस कमीशन पास कईसीं। ऐं हुते पंहिंजो जोग शरीफ़ में पहिरियां 4 ॾींहं 5 ॾींहं इहो जीन्स पाए ऐं जेको आहे सो हिकिड़ी शर्ट पाए पुॼी वेंदो हो सुबुह जो, बैग पैक खणी। अजीब माण्हू आहे, इहो डॉक्टर त लॻी कोन थो, इहो केरु आहे, इहो छा आहे? पर बहरहाल द डे आई लेफ्ट आई सॉ 80 some patients on that day। सुबुह जो वञी शाम ताईं वंडरफुल एक्सपीरियंस, और प्रॉब्ली द बेस्ट एक्सपीरियंस ऑफ माई लाइफ। उन खां पोइ मूंखे जोग शरीफ़ 16 या 17 महीना। पोइ हुते शाह इनायत जी ख़बर पई? शाह इनायत जी ख़बर पई, ऐं शाह इनायत जा किसा ॿुधासीं, ऐं पीर वठी वेंदा, पीरनि जो बि इलाजु कंदा हुआसीं ऐं माण्हुनि जो बि इलाजु कंदा हुआसीं। ऐं जेको आहे सो ॿाहिरि हिकिड़ो ठाहे रखी छॾियो होसीं पंहिंजो दॿो, त पैसा कोन वठंदा हुआसीं, ऐं चवंदा हुआसीं त बाबा तव्हां खां पैसा कोन था वठूं, पर वी विल बी वेरी हैप्पी वेंदे इन में कुझु पैसा विझी छॾियो, त जेको उन पैसनि मां दवाऊं वठंदा हुआसीं। ऐं ऑनेस्ट स्टेटमेंट त कंपाउंडर हूंदो हुयो, ऐं ॿियो हमरा जेको सफ़ाई करण वारो हूंदो हो, उनखे चवंदासीं त इन मां 1/3 तव्हांजो आहे, जेके बि अचनि, बाक़ी 2/3 जी दवाऊं। बस वारो जेको आहे सो फ्री मूंखे वठी हलंदो हैदराबाद मां, ऐं जेको आहे सो अख़बार वारो मूंखे फ्री अख़बार ॾींदो हुयो, ऐं होटल वारो मूंखे बार बार फ्री चांहि पियारींदो हुयो। ऐं उन ज़माने में सिगरेट बि पीबो हो, ऐं सिगरेट बि पियारींदो हुयो बाक़ाइदे। जेतिरी दफ़ा चवां उहो मुंहिंजो ख़र्चु कोन हुयो, बाक़ी मरीज़ खां पाई कोन वठबी। ऐं हुते दैट वॉज अनयूजुअल। माण्हू चवनि त, ऐं जे अची वञे को त साईं अम्मा बीमार ऐं घर हलणो पवंदो, त मां ॾाढो ख़ुशि थींदो हुउसि। मूंखे चयो विहार मोटरसाइकिल ते वठी हल घर। पोइ जेको आहे सो उन खां 100-150 रुपया वठिबो, उहो विझी वेंदो उते में, उन मां पेटी में, ऐं पेटी मां जेको आहे सो शयूं ईंदियूं, सदके जी पेटी खुलियल, सदके जी पेटी खुलियल। ऐं आख़िरी ॾींहं जो जॾहिं ख़तमु थींदो त मूंखे चवंदा साईं 350 रुपया आहिनि या 400 रुपया आहिनि, 1/3 तव्हांजो आहे, बाक़ी इन मां इहे दवाऊं सुभाणे पंहिंजो जाल मां वठी अचिजो। पोइ माण्हू खे ॾींदासीं। DHO दवाऊं कोन ॾींदो। अच्छा, उहे सवाल इहो माना तॾहिं DHO मूंखे उन ज़माने में चयो त तूं चरियो हुई 200 ॾेई वञे नी छोकिरे खे हिते ॿाहिरि, तूं रोज़ रोज़ छो थो अची हिते क्लिनिक ते, हैदराबाद में हली थो रोज़, ऐं हिते जोग शरीफ़ में थो अची, तूं चरियो हुई माण्हू हुई। मुंहिंजो पीउ मूंखे चयो त इहो तुंहिंजी नौकिरी आहे, तो करणी पवंदी। शाह इनायत जे बारे में तव्हांखे छा ॿुधायो, कुझु यादि अथव? कंहिंजे बारे में? शाह इनायत शहीद जे बारे में। शाह इनायत जे बारे में मूंखे इहो ॿुधायो वियो, मां शेरी बाबू, हाणे यू हैव टू लुक एट दैट बैकग्राउंड। त मां जेको आहे सो सेंट बोनावेंचर जो पढ़ियल, ऐं मुंहिंजो दोस्त एजाज़ तुर्क तव्हांखे ॿुधाईंदो त हमेशह तंग कंदो मूंखे, त असीं उर्दू ॻाल्हाईंदासीं, घर में उर्दू ॻाल्हाईंदासीं, बिकॉज़ मां खे जेको आहे सो न ईंदी सिंधी, बाक़ाइदे फ़ारदान हुई। ऐं जेको आहे सो जॾहिं वॾा थियासीं, जॾहिं मैट्रिक में अची पहुतासीं, त बाबे सां सिंधी ॻाल्हाइणु शुरू कईसीं, त बाबो असां सां पोइ सिंधी ॻाल्हाईंदो हुयो। बट उन खां पोइ पहिरीं असीं सभु जेको आहे सो पाण में बि ॻाल्हाईंदासीं उर्दू, ऐं माउ पीउ सां उर्दू ॻाल्हाईंदासीं। बहरहाल सो शाह इनायत जो द
the first revolutionary of Sindh. I mean, in में कोई शक कोन्हे त अजीब माण्हू हुयो ऐं उन जेको आहे सो he was a non-conformist. उन चयो त न कोन्हे मञणी कंहिंजी ॻाल्हि ऐं इहा बदमाशी आहे. So that was an inspiration. That was wonderful. हाणे तव्हां हुते 17-18 महीना करे वियो नौकिरी, पोइ काॾे वियो? पोइ इस्लामाबाद वियुसि. इस्लामाबाद वेठे वेठे ईअं अजीब ॻाल्हि आहे त इहा ॻाल्हि मूंखे पाण सम्झ में कोन थी अचे. कॾहिं को सम्झाईंदो त सम्झी वेंदुसि, पर मूंखे मज़ो ईंदो हुओ जोक शरीफ़ में. आई यूज़ टू एंजॉय माई जॉब ट्रिमेंडसली. उते एतिरा माण्हू ऐं ॻोठ जो डॉक्टर जेको आहे सो इज़त साईं उहो चयव 5 ॾींहं पैंट शर्ट पाईंदो, पोइ यको पातव? न पैंट शर्ट मूं कोन छॾी. पैंट शर्ट मूं सफ़ा कोन छॾी. ऐं जेको आहे सो शुरू में बस वारो जेको आहे सो बस में जाइ कोन हूंदी, पोइ जॾहिं बस ईंदी परियां सो डॉक्टर साहिब जी सीट ख़ाली हूंदी ऐं डॉक्टर साहिब जी हिकिड़ी सीट ख़ाली आहे. मोटंदे सुजाल मां पई बस ईंदी, मथे माण्हू वेठा हूंदा, डॉक्टर साहिब जी सीट ख़ाली आहे. डॉक्टर साहिबु अची वेहंदो ऐं उहो ई पैंट शर्ट में डॉक्टर जेको आहे सो पियो इलाजु कंदो. उन में जेको आहे सो अलाए कहिड़ी ॻाल्हि पे कई साईं, पर न उन खां पोइ इस्लामाबाद वियो. अलाए जॾहिं हाउस जॉब पे कयुमि त ख़बर इहा पई त पाकिस्तान में ज़बरदस्त अस्पताल थो खुले, जंहिंजो नालो आहे पिम्स, पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस खुलंदो. ऐं मूं चयो खुलंदो त अप्लाई था करियूं, छा आहे भला? नौकिरी त मिलंदी कोन, न को सिफ़ारिश आहे न को कुझु आहे. नौकिरी त इहा मिलंदी कोन, पर अप्लाई करे ॾियनि. कंहिंखे बि चयुमि कोन, कंहिंखां ॻाल्हि कोन कयुमि. वेठो हुउसि हिकिड़ो ॾींहुं जोक शरीफ़ में त ख़त आयो त योर सर्विसिस हैव बीन डेप्यूटेड टू फेडरल गवर्नमेंट एंड यू बीन पोस्टेड एज मेडिकल ऑफिसर पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस. थैंक यू वेरी मच. कीअं थियो? न का सोच, न को सिफ़ारिश. 1800 पघार अप्लाई बि त न कयो न डेपुटेशन लाइ? न कुझु न, पाण सभु कुझु थी वियो. सो 3 माण्हू सिंध मां खयूं, 3 डॉक्टर, उन मां हिकिड़ो मां हुउसि. 1800 पघार हूंदी जोक शरीफ़ में डॉक्टर साहिब जी. सो ख़बर पई त पघार जेका आहे सा इस्लामाबाद में 5000 ऐं हॉस्टल एयर कंडीशन ऐं मैस आहे हुते मानियूं मिलंदियूं ऐं हीअ फस्ट क्लास अस्पताल. पुॼी वियुसि त ॾिसां थी ज़बरदस्त अस्पताल, अञा खुली बि कोन हुई, अञा एवरीथिंग वॉज क्लोज्ड. मूंखे यादि आहे उहो जनरल ज़ुल्फ़िकार, रिटायर्ड जनरल ज़ुल्फ़िकार, CEO ऑफ द हॉस्पिटल, वापडा जो जेको चेयरमैन थियो अलाए त वञी उन वटि हाज़िरी ॾिनमि त चई त gentlemen go and open the pathology department. How am I supposed to open pathology department? I don't know anything about pathology. You're in charge of pathology department till we appoint anybody else. Tala vञी खोलियमि pathology department. That is how Pakistan Institute of Medical Sciences started. Now मां 86 खां पोइ त वियो ई कोन आहियां इस्लामाबाद. So Islamabad केतिरो चेंज थियो आहे, PIMS केतिरो चेंज थियो आहे, I have no idea. But I was the first medical officer appointed from Sindh to Pakistan Institute of Medical Sciences. So साल खनि हुते कमु कयुमि, 1.5 साल. उतां पोइ मूंखे हिकिड़ो ॾींहुं all of a sudden your services are urgently required by Sindh government. छा थियो, कंहिं ॿिए खे पोस्ट करिणो हूंदुसि, अलाए छा थियो. But when I came here, I decided enough is enough. I am leaving the country. I am going away to America. So हुतां हाणे इस ताईं MBBS आयो तव्हां? मैं MBBS आहियां. ठीकु आहे. पोइ अमेरिका वियो? अमेरिका वियुसि. कीअं वियो? मूं छा कुझु कोन थियो. मोटी आयो, डेपुटेशन जो ख़तमु थी, डेपुटेशन ख़तमु थी. वॉट इहो ख़्वाबु न त न सिंध में कमु करिणो आहे, बाक़ाइदे स्ट्रगल करिणो आहे, हीउ करिणो हू करिणो. त वियुसि पंहिंजो सेक्रेटेरिएट में ऐं पंहिंजो चलो मूंखे डेप्यूटेशन मुंहिंजी ख़तमु कई त मूंखे नौकिरी ॾियो. त कंहिं मूंखां पैसा घुरिया. मूंखे उन सेक्शन ऑफिसर जो नालो बि यादि आहे, पर नालो कोन खणुसि. मूंखां पैसा घुरी त तोखे, मुंहिंजो सुवाल ई न आहे, मां तोखे पैसा कोन ॾींदुसि. मूंखे तव्हां घुरायो मूंखे इस्लामाबाद मां. तव्हां चयो त जेको आहे सो मां कोन थो घुरां त मूंखे जेको आहे सो LMC में पोस्ट करियो एज़ डेमॉन्स्ट्रेटर और वॉट एवर. मूंखे नौकिरी ॾियो. सो मां सारा 3 महीना वेठो हुउसि घर.
2-3 दफ़ा बसि मूंखे हमेशह पैसा घुरियईं, उहा हमेशह पैसा उनखे कोन ॾिना। मूं चयो सवाल ई न आहे तोखे पैसा ॾियां, मूं वटि का सोर्स सिफ़ारिश कोन्हे। कंहिं दोस्त खे चवां या कुझु करियां, मूं कुझु कोन कयो, कंहिंखे मूं कुझु कोन चयो त मूंखे या नौकिरी वठी ॾियो या मूंखे पंहिंजो पोस्टिंग वठी ॾियो, नो बडी। ऐं इहो कंहिंजो दौरु आहे जुड़ेजे जो? हा, जुड़े जो दौरु आहे, जुड़े जो दौरु आहे, बिल्कुलु जुड़े जो दौरु आहे। ऐं मां छो त हाणे हिते कमु कोन हलंदो। इफ यू हैव टू डू समथिंग, यू हैव टू बी अ पोस्ट ग्रेजुएट, यू हैव टू लर्न समथिंग। तो पंहिंजी उहा वधाए, उन खां पोइ मोटी अचई ऐं पोइ थिंग्स आर गोइंग टू बी डिफरेंट। बट हिते तुंहिंजो कुझु कोन थींदो। सो जे इफ यू वांट टू डू समथिंग, गो आउट एंड डू समथिंग। सो न इहो कैरियर ओरिएंटेशन या ही अनेक्स था कयो तव्हां डिग्रियूं पंहिंजे कैरियर में, उहो तव्हांखे को ॿुधाए थो या ही वाक़िया तव्हांखे पुश था कनि इहो करण लाइ? मतिलबु अवां ते हुन सेक्शन ऑफिसर पारां न, इहो मुंहिंजो पर्टिकुलर केस आहे। पर जीअं तव्हांखे ॿुधायां, दोस्त हुया न, चवंदा हुआ त फर्स्ट ईयर खां वठी चवंदा हुआ त न पोस्ट ग्रेजुएशन करणी आहे, सर्जरी करणी आहे, MRCP करणी आहे। माना हिकिड़ो उते ॻाल्हि हुई, बिल्कुलु हुई। ऐं मुंहिंजी ॻाल्हि इहा हुई त न हरूभरू कोन्हे वञिणो ॿाहिरि, हिते कमु करिणो आहे। उहो जी ट्रांसफॉर्मेशन आफ्टर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं पंहिंजो ज़ियाउल हक़, इन में हुन में कमु जे करिणो आहे त हिते करिणो आहे, या कहिड़ी बदमाशी आहे, भॼी छो वञिणो आहे? कमु करिणो आहे, हिते करिणो आहे, ऐं सॼो कमु आहे ई हिते। ऐं सो उन सिलसिले में जेको आहे सो मुंहिंजो को मूड कोन हो। पर आख़िर में पोस्टिंग बि न हुजे, घर वेठो हुजां, ॿियो कुझु न पियो करियां, या मूं तरीक़ो इहो हो जेको तव्हां सभिनी कयो त जेको पॉलिटिकल एक्टिविज़म ऐं कंहिं पॉलिटिकल पार्टी खे जॉइन कयां हा, ऐं पोइ जेको आहे सो सिलसिलो हलंदो आहे उतां हले हा। पर मूं सोचियो त अच्छा, तुंहिंजी न का कॉन्स्टिट्यूंसी आहे, न को तोखे सुञाणे थो, तूं शेख जो बच्चो, तूं जेको आहे सो यू हैव नो बैकग्राउंड, यू हैव एब्सोल्युटली नो फ्यूचर हियर unless you do something for yourself. And I decided I'm going to do something with myself. I mean, I'm going to get some post-graduation before I do anything. And that's what I did. That's what I did. So, हाणे तव्हां अमेरिका वञो था, ठीकु? ऐं अमेरिका वञो था त मां हाणे हिते न रहंदुसि, ओॾे थो वञा, ज़हन में पढ़णु आहे। हाणे तव्हां ओॾे वञो था ऐं पाण वक़फ़ो था वठूं, वक़फ़े खां पोइ पाण वरी अमेरिका ते ॻाल्हाईंदासीं। पर तव्हां सां ॿ टे हितां जूं ॿियूं ॻाल्हियूं पोइ पुछां थो, पर फ़िलहालु वक़फ़ो था वठूं। नाज़रीन, ही हुआ जनाब डॉक्टर वलीद शेख साहब ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ ॾाकनि था टपंदा, मुख़्तलिफ़ उत्साहियूं, उन्हनि मां पाण मुख़्तलिफ़ साह खणंदा, अॻिते वधंदा ऐं पहुता अमेरिका में हुननि 35-36 साल छा छा कयो, उहो हाल अहिवाल पाण ईंदड़ प्रोग्राम में ॾिसंदासीं। असां सां गॾु रहिजो। डॉक्टर साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं पाण हिन खे वधायूं था किसे खे। ऐं हाणे असांजो नओं चैप्टर अमेरिका जे बारे में खुलंदो। ऐं तव्हां सना में 4 साल रहिया आहियो, उते छा छा कयो अथव। सना ख़ुदि हिकिड़ी गुजारत बि आहे। सना हिकिड़ो अनरिज़ॉल्व सब्जेक्ट बि ॼण त रहे थो, सवाल बि आहे जंहिंजो जवाबु खपे थो। तव्हां उन्हनि मां थी सघो था जेके असांखे इन्हनि बारे में ॿुधाए सघो था। तव्हांजी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी सरकार।